ॻोल्हियां मन लाहां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अॼु जो प्रोग्राम ॻोल्हियां मन लाहां में मुनवर मला। मुंहिंजे साम्हूं हार्ड सीट ते आहिनि साईं नादिर हुसैन मला ऐं साईं सलीमुल्लाह मला। अॼु हिकु मां तुंहिंजी वज़ाहत कंदो हलां त साईं वारनि जा ई के फ्रेंड जेके ऑनलाइन ते रहंदा आहिनि, साईं आफ़ताब हुसैन मला ऐं साईं कलीमुल्लाह मला साहब, ऐं हुननि मूंखे रिक्वेस्ट कई आहे त साईं शख़्सियत महफ़ूज़ करण जो असांखे मूंखे ॾिनो वञे, जंहिंजे करे मां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि अॼोकी शख़्सियत साईं आफ़ताब ऐं साईं कलीमुल्लाह मला साहब जन महफ़ूज़ कई आहे। तव्हां साईं जन खे ऑनलाइन सवाल पुछी सघो था या जवाब ॾेई सघो। आफ़ताब साहब जी सर, तव्हांजे रिक्वेस्ट ते सलीमुल्लाह मला साहब ऐं नादिर हुसैन मला साहब जन शख़्सियत मालूम करण लाइ आता आहिनि। तव्हां वटि जेका शख़्सियत महफ़ूज़ आहे उन जे बारे में साईं सलीमुल्लाह साहब ऐं साईं नादिर हुसैन साहब जन तव्हां खां कुझु सुवाल कंदा। जी साईं। साईं शख़्सियत मर्द जी जिंदा न या सियासी शख़्सियत न, भला उन्हनि जो तालुक़ फ़नून लतीफ़ा सां? जी जी छा उहो को फनकार? न साईं, न फनकार कोन्हे। भला को शाइर? शाइर बिल्कुलु सही आहे। शख़्सियत ज़िंदा? ज़िंदा न आहे। ज़िंदा न आहे? न। अच्छा साईं, उनजो तालुक़ हैदराबाद डिवीज़न? हैदराबाद डिवीज़न न। त पोइ मीरपुर ख़ास डिवीज़न? जी न। शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न? जी हाँ। अच्छा साईं, उनजो जेको तालुक़ आहे त तालुक़ आहे सकरंद? जी जी छा उनजे दरगाह ते उते उनजे मुक़ाम ते मेलो बि लॻंदो आहे हर साल? बिल्कुलु लॻंदो आहे। अच्छा साईं, उनजो तख़ल्लुस जेको आहे सो आख़िर में फ़क़ीर ॼाणो ॾिनो वञे थो? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हिन टाइम जेका असां उनजी जेका तदफ़ीन जेका आहे या दरगाह उहा सकरण शहर में? पर सकरन शहर में न। अच्छा साईं, उन शख़्सियत खे ख़ूफ़ियाने अंदाज़ में ॻातो वियो आहे? जी हाँ। असांजी इहा शख़्सियत अथव अमल फ़क़ीर। आफ़ताब साहब, कलीमुल्लाह साहब, हिते वेठल दोस्तनि जेका शख़्सियत ॿुधाई आहे उहे आहिनि साईं हमल फ़क़ीर साहब। छा इहा शख़्सियत सही आहे? हा त बिल्कुलु सही आहे। अमल इन ॻाल्हि जो मां त वेही कंहिं वीचार
दिल लगी दोस्ती जो शामिल हुआ है मिकदार लगे तो रख हजार मियां तो तक भी न लगे कान कनी जे कान दा कानू कढू कन जूं न त केर कान केर असी केर कढे हूं त कान असी पाण उतामरा कढू न कजी कान पर हमल सुरे साजन कान था कानू कढू कन जूं। हाँ जबरदस्त दोस्तों अॼु को तव्हां प्रोग्राम ॾिठो त असां वीडियो लिंक ते आफ़ताब सिनेमा ऐं कलीमला वाला साहब जी शिरकत कई ऐं उन्हनि ई शख़्सियत महफ़ूज़ रखी जंहिंजे बारे में हिते हार्ट सीट ते वेठल दोस्त नाज़िर हुसैन मला ऐं सलीमला मला साहब जन उन्हनि जे सुवालनि ते पूरो लहंदे जवाब ॾिना। दोस्तों अॼो के प्रोग्राम में मुनवर मला खे ॾींदा इजाज़त ईंदड़ प्रोग्राम ताईं सदाईं साथ सलामत रहे। अल्लाह हाफ़िज़।